जी नादरीन, ॻोठ सिंगार खोसो में जाम शोर हो। पुलिस जी नाइंसाफ़ियुनि बेवाजिबिन खोसा बिरादरी के माण्हुनि ते लठबाज़ी फायरिंग मासूम ॿारनि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ कंदकोट में खोसा बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। खोसा बिरादरी सरापा एहतजाज बणियल आहे। खोसा बिरादरी पारां जाम शोरो पुलिस खिलाफ़ शदीद नारेबाज़ी पिण कई वई आहे। हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हायूं था त इन हवाले सां वधीक हू छा था ॿुधाइनि। अमजद शेख जे चवण ते पंहिंजे अटालनि सां उन ॻोठ ते कड़ो चाढ़ियो वियो ऐं नंढे ॿारनि खे गोलियूं हयूं वयूं ऐं चार दीवारी जो तसदुद कयो वियो, जंहिंमें पराया डाज पिया। शादी तयारी उन खोसनि जे घर में त उन्हनि पुलिस वारनि नाजाइज़ी खई आहे, पूरो डाज खणी विया आहिनि ऐं घर जो भंड कयो अथनि ऐं कारनि जा शीशा टोड़िया अथनि। हिकु ॿ उन्हनि जे रोज़ी खां हिकु ॿ ट्रकूं बीठियूं, उन्हनि खे भॻो अथनि ऐं नंगनि खे गिरफ़्तार कियो आहे। इहे खोसनि जा नंग न आहिनि, इहे पूरे सिंध जा नंग आहिनि। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। असांजा जेके बि क़ौम दड़ा आहिनि इहे पूरे खोसनि सां गॾु आहिनि। असां वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील था कयूं जल्द में जल्द नोटिस वठे। खोसनि जे ख़िलाफ़ ज़ुल्म थियो ऐं उनजा ज़ैफ़ा ॿार बच्चो पुलिस वठी वियो ऐं उनजे घर में फेरें कयईं, कुझु ज़ख़्मी थिया। इहो अमजद शेख अॻ में बि सखर में इहो कयो हो। अमाला खान खोसे जे मथां पंहिंजो हशर ॾिठो हुउसि। हाणे बि असां IG सिंध के रिक्वेस्ट कयूं था त असांजा हक़ करे जाइज़ करे, असांजा हक़ जाइज़ मसइला आहिनि असांजा हल करे। नतीजा असांजो एहतजाज पूरे सिंध में पाकिस्तान में असां वसी कंदासीं, घटि कोन कंदासीं। अॼु उन्हनि सां थियो, सुबुह असां सां थींदो। आख़िर असांजो बि हक़ आहे, असां सिंध जा जाया आहियूं, असां सिंध में रहूं था, असांजो हक़ आहे। SP जाम शोरे मां SP जाम शोरे खे चवां थो उहो वक़्तु यादि कर, अमाला खोसे ते तूं सखर में कयो, पंहिंजा हशर ॾिठा हुई। हाणे हिकु अमाला न थी, हर घर में अमाला खोसो पैदा थींदी, तोखे लिकण जी जाइ न थींदो। तूं केतिरी दहशतगर्दी कंदे, कंहिंजे चवण ते कंदे, न रब तोखे माफ़ कंदो, न सिंध जो जायो तोखे माफ़ कंदो ऐं न खोसो क़ौम तोखे माफ़ कंदो। जाम शोरे पुलिस इंतिहा हद करे छॾी। जेका लज लोही जी जेका सिंधी क़ौम जी आहे उहा पुलिस असांजी दहशतगर्दी SP अमजद जे चवण ते ॿारनि खे ऐं ज़ैफ़ान खे गेले करे गोलियूं ऐं उनजे मथां बिल्डोज़र चाढ़ण जे इरादे सां ऐं उनजे मथां कूड़ियूं FIR कयूं वयूं आहिनि। हीअ सिंध जूं नियाणियूं आहिनि। ईअं न जो ठीकु आहे खोसो आहे त माना ठीकु आहे को दहशतगर्द आहे, खोसो शरीफ़ इंतिहा ऐं पंहिंजे परापटी ते वेठा आहिनि ऐं उनजे मथां नाजाइज़ कूड़ियूं FIR कटे करे ॿारनि खे तज़लील कयो, उनजे मथां FIR कयूं वञनि। असां रिक्वेस्ट कंदासीं वज़ीर आला सिंध खे त हे जेका SP आहे अमजद शेख, कुझु अरसो अॻु में सखर में बि नाजाइज़ी कयूं न, इनखे बराए महिरबानी हटायो वञो ऐं खोसनि सां जेको नुक़सानु कयो उनजो इज़ालो कयो वञे ऐं उन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वञे, न त असां उनजो एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। खोसा बिरादरी सां उहा जेका नाजाइज़ी थी आहे उहो पूरे पाकिस्तान ॾिठो आहे। असीं खोसा इताद ऐं खोसा कबीले जा माण्हू पंहिंजे खोसनि बिरादरी सां गॾु आहियूं। असीं वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो था कयूं कि फिरौन SHO गुलू भट्ट इहो अमजद शेख खे हटायो वञे। जेकॾहिं इनखे हटायो न वियो त पूरे सिंध में असीं एहतजाज कंदासीं ऐं इन्हनि रोड रस्ता बंदि कंदासीं। असांजो हीअ अॼु जेको एहतजाज आहे पुरअमन एहतजाज आहे। असांजो खोसा क़ौम जे ख़िलाफ़ जेका कोट सिंगार खोसो में जाम शोर में खोसा ख़िलाफ़ जेका पुलिस दहशतगर्दी कई आहे, इन जे ख़िलाफ़ असां आला बाला ऑफिसर खां IG सिंध खां मुतालबो था कयूं तो इंसाफ़ कयो वञे ऐं पंहिंजो पुरअमन उनजो जांच कयो वञे। नादरीन, खोसा बिरादरी पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजनि में अॻवाननि जाम शोरे पुलिस खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे खोसा बिरादरी सां इंसाफ़ जो मुतालबो कयो। अॻवाननि जो चवणु हो त जाम शोरो पुलिस दहशतगर्दी जी इंतिहा कंदे औरतनि मासूम ॿारनि ते तशद्दुद करे गोलियुनि जी वसकार कई वई। इन्हनि मुतालबो कयो त जाम शोरो SSP खिलाफ़ कार्रवाई करे खोसा बिरादरी जे माण्हुनि खे आज़ादु करे उन्हनि सां इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में पूरे सिंध में एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी रहंदो। इमरान अली खोसो, टाइम न्यूज़, कंदकोट।